शहर के दीगर मोहल्लों की तरह बिरोही मोहल्ला भी एक तरफ बरसाती पानी की लपेट में है तो दूसरी जानिब मकामी और ज़िले इंतज़ामिया की नज़रों से ओझल इलाका मकीन बेहाल और परेशान। कयो खुदा वास्ते को मना भलाई कयो असांजे मथां महिरबानी कयो खुदा वास्ते हेत ॾिस की असां बचड़ा वरी कढी वियासीं बीठा बचड़ा भले तव्हांखे मां ॾसां थो कीअं बीठा आहियूं असां हिते कोई बि कोन आयो आहे असांजी पुछा करण हिते न कोई आयो आहे वियासीं मथे में नज़र ख़ान खे चयोसीं असां कल्ह वञी चयोसीं चई भाउ वियो आहियां मां हीअं ॾिसी वियो आहियां मां ॾिसो आहे तव्हां वञो 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 आवाज़ हिते निकिता ईअं हलिया आयासीं असां चुपड़ी करे ॾाढो मां रनुमि हुते पोइ रड़ियूं कयुमि गाॾी सां चुंबड़ियोमांसि ॾाढो पर असांजो कोई न ॿुधई ईअं हलियो वियो अंदरि गेट जे ॿाहिरि मां बीठो मां दर ते कल्ह वियोमांसि कुझु बि न ॿुधई असां वञी मोटी अची पंज बजे कढूं था पिया इहे सामान खटड़ा पिया आहिनि भॼी पिया आहिनि टपड़ा आहिनि कोई बि कोन्हे को असांजो ऐं इहा हालत लॻी पई आहे घर सॼा ॿुॾा पिया आहिनि पाणीअ में घर ड्रही पिया आहिनि को बि एक्शन खणण वारो कोन्हे को वोट वठी विया आहिनि त उहे बि ज़रूरु बि ख़्यालु नथा कनि पिया न अचनि था न ॾिसनि था ऐं चवनि था बि ॿुधनि नथा ऐं उन ते गौर नथा कनि पिया। हाँ साईं हर शइ साईं वियो असांजो घर विया मज़दूर माण्हू परेशान आहियूं काॾे वञूं असांजो रोज़ी बि कोन्हे साईं काॾे वञूं बुख ते वेठा आहियूं साईं बीमार आहियूं असां घर वियासीं पानी में ॿुॾा टपर टाड़ियूं उते पिया आहिनि पाणी में हर शइ असांजी वई आहे असां ग़रीब हे पराव तालो बञी वेठा आहियूं अलाए छॾनि अलाए न छॾनि बेरोज़गार मरूं था। असांजो मतिलबु इहो त हर साल हर दुख में सुख में गर्मियुनि में बरसातुनि में भॼी करे हिननि खे इलेक्शननि में वोटां ॾींदा आहियूं पर हिन महिल इहो ई हशर आहे तव्हांजे साम्हूं असांजा घर लुड़ी विया आहिनि असांजा बच्चा ॿार सभु पिया आहियूं सम्झी कोई बि असांखे को ॾिसण न आहे कोई न असांखां पुछणु आयो आहे न कोई असांखे ॾिनो हुयो आहे सम्झे हिन महिल असां पखे जे लाइ बीठा आहियूं त कोई असांखे पखो ॾिए जेको असां पाणी हितां निकाल कयूं उन पखे जे लाइ बि असां परेशान आहियूं ऐं फोड़ी करण जे लाइ बि असां ॻोठ वारा पाण सभु तयारु आहियूं 1000-1500 जेको बि लॻंदो पर हिन महिल असांखे पखो नथो मिले जेको असां हिते लॻाए करे पाणी ॿाहिरि कढूं को अचण। उनका मजीद कहना था कि रब की मेहरबानी अपनी जगह पर है मगर हुकूमती खामोशी किसी अजाब से कम नहीं है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी शदात कोट।